दादू सिविल अस्पताल जी एमरजेंसी वार्ड में शकी कोरोना मरीज दाख़िल। अमले में थरथलो मची वियो। दादू शहर जी पुलिस हेडक्वार्टर भरसा जो रहवासी मेहू खान पुत्र मोहम्मद जुमन भुट्टो के साह जी तकलीफ़ सबब सिविल अस्पताल जी एमरजेंसी वार्ड में ॿियनि मरीजन सां गॾु दाख़िल कयो। सिविल अस्पताल दादू जे एमरजेंसी वार्ड इंतजामिया मूजिब मरीजन के साह जी तकलीफ़ सबब ऑक्सीजन पिण लगायो वियो आहे। शक आहे त मरीज के कोरोना आहे। एमरजेंसी वार्ड में मुक़रर डॉक्टर तोड़े अमले के कोरोना का बचाव जी का भी कट न आहे। अगर मरीज के कोरोना आहे त ॿियनि दाख़िल मरीजन सां गॾु डॉक्टर ऐं अमले के भी कोरोना थी वेंदी। होॾा राब्ते करण ते कोरोना सेंटर जे फोकल पर्सन डॉक्टर मोहम्मद अयूब मेमून जो चवण हो त दाख़िल मरीज जी कोरोना टेस्ट अञा पेंडिंग आहे। रिजल्ट न आई आहे। दाख़िल मरीज के क्वारंटीना सेंटर मुंतकिल कियो वेंदो।